दरूद शरीफ वजह प्यार मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते एक मरतबो दरूद शरीफ बुलंद आवाज़ सां मोकिलियो। अवां ते अल्लाह ताला पंहिंजो ॾह रहमतूं मोकिलींदो। ही ख़ास मालिक जे फज़लो कर्म जो वक़्तु आहे। हीअ महफ़िल ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे। उमेद आहे हिन महफ़िल जे सदके को बि मोमिन ख़ाली न वेंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद मिन नबिय्यिल उम्मिय्यि ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाइ आहे, जेको मालिक ख़ालिक सना जे लाइक़ आहे, जंहिंजो शान बेमिसाल आहे, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जी मख़लूक़ आहे, उन्हीअ जो मुल्क आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़बूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। जंहिं बि शइ जो लोहो कलम कुर्सी सिदरतुल मुंतहा अर्श मुअल्ला तहत कुन थी फ़यकून, उहा शइ थी पवंदी आहे। हिया मालिक जो शान, जंहिं अल्लाह पंहिंजे फज़लो कर्म सां तोखे घुराए हिक ख़ास पंहिंजे कर्म वारी महफ़िल में शरीक आहे। हीअ महफ़िल का मामूली ना है, सियासी महफ़िल ना है, कुरानी महफ़िल
जै महफिल में हिन वक्त असांजे मथा अल्लाह के फरिश्तन जी कतारूं भेजी रही कतार में कतार तां जो हलंदे हलंदे आसमान के आखिरी किनारन ते कतारूं अचन सभिनी मलाकन की इहा दुआ है या अल्लाह ये उहे बंदा आहिनि जिन गैब ते ईमान आने तुझे प्यारे हबीब के फरमान के सच्चो समझी उन्हीं के सीने से लातो पांजी ख्वाहिश के कुर्बान करे पांजी ख्वाहिश के पोते रखी हक के फरमान के सामो रखी साबित कदम रहा अज इन्हनि जी पारत मिठे मालिक में उम्मीद जय कर्म जो दिलासो जीअं वाल पंहिंजे बच्चे के दिलासो ॾींदो आहे त पुट गम न कर परेशान न थी दुख न कर सब कुछ थींदो मां तुंहिंजो वालिद आहियां तूं मुंहिंजो फर्ज़ंद आहे जो घुर त मां तोखे ॾियां अहिड़ी तरह अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक करीम में फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह हे मुंहिंजा बाना मुंहिंजी रहमत खां न उमीद न थी मुंहिंजो भाईवार न आहे मुंहिंजो वज़ीर न आहे मुंहिंजो मशीर न आहे अॼु अचणु कमु तुंहिंजो आहे इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ सभु गुनाह बख़्शण मां अल्लाह जो कमु आहे अव्हां खे लख लख मुबारकूं हुजनि दिल में करे घर खुदा के हवाले करे स्वारन ते प्यादल एक करम वाले मैदान में शरीक थिया हो जै मैदान में खुदा जा फरिश्ता बची ही महीनो सफर जो आखिरी तारीख आहिनि उन्हीं खां बाद एक ओहो महीनो अचे थो पियो दुनिया जो खुशियों एक तरफ इन महीने की खुशी हर खुशी का आला ही खुशी उन्होंने के नसीब थी जेके इन महफिल में खुश आए ये महफिल उनके पसंद आए सुभान अल्लाह जो नारो लगी रहो हक जो आवाज बुलंद थी रहो है अखियों तुझो इश्क में तर थी रहियूं आहिनि हीअ छा आहे मोहब्बत जेका ना चीज़ खे चीज़ कंदी तव्हां करीमनि जे साहबनि जे शान खां बख़ूबी वाक़ुफ़ आहियो ही करम कंहिं ज़ात ते न आहे कंहिं दुनिया माल मिल्कियत ते न आहे ही करम मोहब्बत ते आहे महबूब के गुलामन मां एक गुलाम असहाब सैयदना बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हीं के खबर पई एक जान जे नबूवत जी दावा कई पर मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो माण्हू हैरान परेशान थी रोईंदा रोईंदा मोटन था ऐं पंहिंजा बुरा कम छॾे नेकी जे मार थिया वञी त ॾिसांस छा थो फरमाए छा थो ॿुधाए जॾहिं हज़ूर जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे पाक चेहरे ते नज़र पहुती आहे दाह करे किरी पियो होश न आहे आहो बुका है देर खां बाद होश आयो करीम इशारो फरमाए सो सरकार जे घर में बैठो मुझे साईं नजर करम जी रखी बिलाल बिलाल जो ज़ात जो हबशी शक्ल जो सादो ज़बान जो बातो ज़ात ते ना है निस्बत ते आहे ओ बिलाल जॾहिं मक्को शरीफ फतेह थियो एक वक्त हजूर साईं अज़ान वाले वक्त में बिलाल के सद फरमायो आइन बिलाल बिलाल हाजिर थे खिदमत में आयो या रसूल अल्लाह हिदा का भी ओमी हुक्म
फरमायो बिलाल नमाज ज़हर जो वक्त अजान दे मुझा साईं काथे भी अजान दिया पान सरकार हुक्म फरमायो त बैतुल्लाह जो छित ते भी बांग दे हालांकि शरअन इए करण नाजायज़ आहे पर हज़ूर साईं के अल्लाह पाक पंहिंजे कायनात में मुख्तियार करे मोकिलियो आहे कोई इख्तियार जो मालिक आहे छो त नबी जो हर इरादो खुदा इरादो आहे नबी जो पंहिंजो को भी इरादो नाहे वमा यंतिकु अनिल हवा पंहिंजी ख्वाहिश पंहिंजे इरादे मुताबिक़ मुंहिंजो नबी न ॻाल्हाईंदो आहे इन्हो इल्ला वही यूहा मगर वही जो मोकिलियो यानी हज़ूर जो हर कलाम खुदाई कलाम आहे जे खुदाई कलाम आहे त इनकार करो कबीरो गुनाह आहे इनकार करो ईमान ज़ायो छो थिए पियो अॼु बि खुदा जे इरादे सां तो हिन महफ़िल में शरीक थिया उमेद आहे जंहिं मालिक ते घुरायो आहे ख़ाली न मोटे हुकुम थियो सरकार जो मथे चढ़ी छित ते बीठो चुप करे भी हीरियो पान फरमायो बिलाल अजान में ताखीर छा सबब साईं अल्लाह पाक तहां के वाक़िफ़ कयो अल्लाह जा प्यारा महबूब हो मदीने तैयबा में हुयो त अजान वारे वक्त मुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे ख़ुदि तव्हां बैतुल्लाह जे मथां बीहारे भांग ॼाणायो था हाणे मुंहुं काॾे कयां त महबूब साईं जन बिलाल ने सही तरह पंहिंजे रुख अनवर खे करे फरमाते बिलाल अॼु असां ॾे मुंहुं करे भांग अखड़ी बिलाल जो चेहरो पाक मदीने जे मोहर जो बिलाल भांग ॾींदो रहे तो मुझो साईं मुरकंदो रहे तो ही छाए मोहब्बत निस्बत जेका ना चीज़ के चीज़ कंदी आहे अॼु जेके भी मोहब्बत दिल में रखी हिन मैदान में अची आहे त इंशाअल्लाह ताला पान सरकार फरमाए थो दुनिया में जेके जैसा मोहब्बत क़यामत में उन सां गॾु हूंदो जेकर तुंहिंजी दिल वारो वास्तो नबी सां सही आहे त असां पारनि गुनाहगारनि जो हथ हूंदो सरकार जी पाक दामन हूंदी चवामी हथ खणी चवामी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया जो केतिरियूं अल्लाह पाक तोखे अता करे फलियफरहू केतिरो भी माल मता गॾु कर ये सभई खुशबू घट ये खुशी आला सुभान अल्लाह ये खुशी आला छो इन खुशी में उन्हीं जी आमद जो को यतीम जो यार बेवाहन जी वाह हीनन जो हमरा निधन के धन जो धनार जे धन जो धनार होशियारा धन कायम दायम धन ज़ायो न थींदो पर जेकॾहिं धनार आरसिया नेंद्रिया तकारे ढकाडे ढका बकरी का घोर एड़ी तरह असा जो धनार मदीने जो मोर सुभान अल्लाह असा के पंजे पुनल में पक्का है जी अज इन वक्त तोजा इन इश्क मोहब्बत में कर मथे हन सवाल में तोजा कर मथे हुंदा एकरन जा कर हेठ हुंदा हम आशिकन जा कर मथे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे मुर्शिद हुसैन रहमान हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह और पुनल दोस्तों सरकार दे आमन जी में भला जी मुझा साईं महफिल मिलाद खुशन जी खुशी आ त बेहतर इन है नारो उन्हीं जो खणो नालो उन्हीं जो ज़बान में आयो सुभान अल्लाह जंहिंजे शान जी महफिल सुभान अल्लाह ये महफिल का मामूली ना है
पत्तो तदे पौंदी जॾहिं मौत जा माण्हू मथों ईंदा जिन हिन महफ़िल खे हिकु आम महफ़िल करे सम्झो उन्हनि खे बि ख़बर पवंदी पर जिन हिन महफ़िल खे हर महफ़िल खां आला ऐं बाला सम्झो उन्हनि खे बि पतो बेशक जिन हिन अॼोकी महफ़िल खे हर महफ़िल खां वधीक सम्झो फल यफ़रहू ऐं वधीक ख़ुशि थिया अवां हिकु जुगाए त ख़ुशि थियो उन्हनि जे लाइ अल्लाह ताला सकरात में मलाइक मोकिले थो जॾहिं इंसान जे हिन फानी जहान खां वञण जो वक़्तु अचे थो इज़ा बलगत तराकी अहिड़े वक़्त में अचनि था मलाइका ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु नाज़िल थियनि था मलाइका छा चवनि था अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून सुभान अल्लाह फरिश्ता नाज़िल थी दरासा ॾियनि था ए महबूबन जा प्यारा गम न कर हुज़ुन न कर उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे ॾिनो वियो हो यानी जन्नत जो अॼु ई क़ब्र में पहुचण खां अॻु में ई अल्लाह पाक पंहिंजे बाने खे वाइदो सुभान अल्लाह ही सकरात उन खां बाद मौत जी सट ईंदी खट ते सुमारे गुस्ल ॾींदा कपड़ा है जान जा लाहींदा कफन पाराईंदा नमाज जनाज़े जी थींदी दुआ घुरी वञबी उहा खट कुलनि ते खणंदा मुक़ाम ते पहुचंदा कब्र अॻु खोटरी पई हूंदी सोरी सामी में सुम्हारे हज़ार मण मिटी जा मथों विझी कांधी मोटंदा उन्हनि जो मोटण वरी मलाइकनि जो अंदरि शामिल थियो वरी मलाइकनि जो शरीक अथनि मुनकर नकीर अल्लाह साईं पंहिंजी कुदरत सां उन्हीअ खे उथारे विहारींदो हो उथी वेहंदो पुछंदा दे ख़बर मन रब्बुक मां दीनुक मन नबीयुक रब तुंहिंजो कहिड़ो आहे रब केरा तुंहिंजो चवंदो रब्बी अल्लाह रब मुंहिंजो अल्लाह आहे दे ख़बर मां दीनुक दीन तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े मसलक ते आहे कहिड़े मज़हब ते आहे कांजे पोयों लॻो आहे सुभान अल्लाह जिन जो दुनिया में दीन सां प्यार आहे दीन सां मोहब्बत आहे सचे दीन ते साबित आहे चवंदो दीन इस्लाम दीन मुंहिंजो इस्लाम वरी पुछंदा मन नबीयुक नबी तुंहिंजो कहिड़ो आहे जिन जो दुनिया में नबी सां वास्तो आहे सुभान अल्लाह नबी करीम जे आमद वारे महीने में अहिड़ियूं ख़ुशियूं कंदा रहनि था सलात सलाम जा नारा लॻंदा रहनि था ज़िक्र अल्लाह जो थींदो रहंदो आहे सुभान अल्लाह उन्हनि यार खे सुञाणे यार जी मोहब्बत में गोॾा भञी उलमाए कराम खां हक़ सच जूं ॻाल्हियूं शान मुस्तफ़ा ॿुधी दिलियूं पंहिंजूं ठारियूं सुभान अल्लाह चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हीअ करीम जी आमन जो महीनो तशरीफ़ जो महीनो हे उहा ख़ुशी आहे जो हज़ूर जा कदम जो बिलाल जे घर पर जाबिर जे घर पहुता त बचड़ा जाबिर को विसरी आहे जाबिर ख़्याल कयो साहबी सरकार जी दावत कनि था मां भी अर्ज़ रखां मन कबूल फरमान आहे त घर में अल्लाह जो नालो ख़िदमत में हाज़िर थियो या रसूल अल्लाह मुंहिंजो अर्ज़ आहे मुंहिंजे हाल खां हक़ीक़त खां फ़क़्र फाके ग़ुरबत खां ॼाणो था दिल जी तमन्ना आहे त अहां मुंहिंजे घर में क़ुर्ब जा कदम पर इनकार न कयो वो गरीबन जा वो गरीबन जा गरीबन के प्यार कंदा गरीबन जे मथे ते हथ घुमाईंदा सुभान अल्लाह गरीबन के गल लाईंदा
उम्मीद आ क़यामत ॾियारे हर नबी पंहिंजे लाइ दुआ करंदो हर नबी पंहिंजे लाइ दुआ करंदो नफ़्सी 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 हीअ ई वाहिद ज़ात हूंदी जो अखियुनि मां लुड़क बहंदा पिया अल्लाह खे अर्ज़ कंदो अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत तो असांखे यादि कंदो त मदीना जो मोर सुभान अल्लाह जंहिं असांखे उन वक़्त में यादि कयो कंदो त अॼु बि असांखे उहो यादि करे रहियो आहे तोखे लख मुबारकूं आहिनि उन्हनि जी यादि में हीअ महफ़िल मुनक़द कई आहे जेका रहमत ई रहमत चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी बि चओ सुभान अल्लाह साईं दावत क़बूल कई घर वारी खां पहिरियों पुछे त कुझु आहे हज़ूर के दावत हो क्या ते माढ़ाई शेर जबन जा पिया आहिनि ये हर हिकिड़ो पहरू चंद साहबी अचनि हिन ॿुधो दिलि में रखी सरकार जी ख़िदमत में हाज़िर दावत जो अर्ज़ के पाण क़बूल फरमायो अर्ज़ के त मुंहिंजा महबूब चंद साहबनि समेत तशरीफ़ थी हिन जॾहिं अर्ज़ करे बस कई त मुंहिंजे साईं ऐलान कयो त अॼु जाबिर जी दावत आहे सभई सहाबी मूंसां गॾु पाण ईअं फरमायो त तुंहिंजी घरवारी अटे खे ॻोहे रखे मानी न पचाए उहा ईंदी वेंदी मानी पचाईंदी वेंदी त मां नबी तक़सीम कंदो सुभान अल्लाह तक़सीम करण वारो मोहम्मद मुस्तफ़ा छा न कंज साईं जी हथ में आहे उहा तक़सीम तोखे मिलंदी अॼु तुंहिंजो चेहरो इश्क़ नबी में चिपकी रहियो आहे हिकिड़ा मक़मूम आहिनि परेशान आहिनि मुंहुं हेठि अथनि न हेॾे आहिनि न होॾे आहिनि इनशा अल्लाह ताला अख ॿूटल सां तोखे जन्नत जो वाइदो ख़ुदा ॾेई छॾी आमीन आमीन चओ आमीन 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 सरकार ऐलान फरमायो जाबिर दावत लाइ आयो आहे सभिनी साहबनि खे दावत आहे पाण फरमायो त घरवारी अटो ॻोहे रखे मां ईंदुसि मानी पचाईंदी वेंदी मां तक़सीम कंदुसि हीअ हज़ूर जी ख़िदमत में हाज़िर थियो या रसूल अल्लाह लंगर तयारु आहे कुर्ब कयो पाण उथिया हज़ारा सहाबी सरकार जे पोयों लॻा आहिनि सभई जाबिर जे घर हुज़ूर समेत सुभान अल्लाह गुलाम हुसैन तव्हांजो महिमान आहे या ॿिया अहल बैत सैयद उलमाए कराम नेकबाना पूरो तॾो बि किथे न आहे पर किन लाइ चादर आहिनि विहाणा आहिनि फराश आहिनि उहो नबी जंहिंजा कदम पाक जुत्तीअ समेत नाले मुबारक समेत अर्श ते पता नबी लाहन जो इरादो करे त ख़ुदा फरमाए त मुंहिंजा महबूब जुत्ती पंहिंजी न ला मुंहिंजा मौला मूसा खां लाराए थो मां मोहम्मद खे पाराए थो मुंहिंजा महबूब तूं हबीब 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 कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे दूर और है अर्श मुअल्ला और है मानी वणजी रही है अक्सर करे किताबन में ये रवाज बचे थी पई त जॾहिं जाबिर उन पारूअ खे तकबीर ॾिनी त जाबिर जे पुट वॾे बि ॾिठो नंढे बि ॾिठो इहा ख़बर न आहिनि त इन तकबीर में छा असरु बसि हुन तकबीर ॾेई बसि कई त वॾे भाउ नंढड़े भाउ खे लेटाए उहा ई काती हलाई मुंहिंजो सिर दर खां धार पुट भव खां भॻो जहाज ते चढ़ियो कोठे ते टप ॾिने हेठि किरी पियो हुन जो ॿोते दॿनि किरी वियो ॿई लाश घर में का
परेशानी काने का तो नबी करीम जी आमद है एक बच्चा एक बच्चो पर असा जी जान भी मुस्तफा जे पाक कदमों तो कुर्बान मुबारक तो खया उनी महफिल में तू शरीक थियो जे महफिल में मुझे दिल पर जो वंडो हली सुभान अल्लाह तकसीम हली रहा है आज मुझो दिल पर वडींदो रहे तो के मिलंदो रहे तो यो वंड तो के सकरात में मिलंदो यो वंड तो के कब्र में मिलंदो यो वंड तो के हशर जे मैदान में आमीन आमीन या साईं सुभान अल्लाह बला शकर में हन घर वाली चमची जाबिर सरकार जी आमन थी लाश घर में थी मता का दाह करे मता खिन में गोड़ो गाड़े साईं ते बार पचंदो साईं मानी न खाइंदो जे मोटियो असा ला कुछ भी न बचंदो जने सरकार इनके घर में तशरीफ थिया है जाबिर मुड़के पान नजर फेराया पुछो जाबिर को जाबिर मानू तो घना है पर तुझा फर्जंद काथे अल्लाह जाबिर हाने छा चई ये सच तो गाल है तो साईं ते मता बार कूड़ भी गलाण चाहो ना है चुप करे मुंह के हेठ के इन जे घर वाली हेडो बिठी अखे में कोड़ा वई फरमान था माई छो थी रोए सरकार के तो खबर ही खुदा जानायो इल्म गैब जो मालिक है इल्म गैब जो अता आहे कुरान साबित को मुला न मने तो न मने जे तो खुदा जब केतरा मुनकर जे कदे को मुनकर थे तो पानी किस्मत है वो मातम करे रोए उन जी आखिरत चंगी न थी आखिरत उन लाया दिलदार जे खिदमत में ओहे हुंदा तिन जे सेन में इश्क नबी आया सुभान अल्लाह तो आमीन 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 आज के साईं ही हकीकत फरमायो तमा तुझे बच्चन ते हरंदे अगे में करीम पोयो जाबिरा या गुलाम है दर दे अंदरे पासे खा एक कुंड में बई बचड़ा संभाले अच्छो कपड़ो मथो में धोते जने सरकार लाशन जे मथो आया है तो पान हाथ सा कपड़े के परे करे अंगली जो इशारो करन था कुम बेज़िनिल्लाह है उठो खुदा जे हुक्म सा इशारो थींदो यो बेजानन के जान इंदी वई बई बचड़ा उठी सरकार ने हारे कलमो तय पढ़ो सुभान अल्लाह ये छा है मोहब्बत ये छा है मोहब्बत जेका ना चीज के चीज दिया तो इन्हीं मोहब्बत में गम जो हुक्म ना है खुशी जो हुक्म खुशी जो हुक्म है खिलण जो हुक्म मुरकन जो हुक्म सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सलातो सलाम जो नारो सुभान अल्लाह इयो लगी रहंदो ई आई तो खुशी का दिया सुभान अल्लाह तो किया खुशिया कुल कुल हे बेखे जेबो अदा चाओ फरमा बुधाए ऐलान कर तो एड़ी तरह रब कायनात नबी अलैहिस्सलात व सलाम का फरमा तो कुल ए मुझा महबूब हुक्म मुझो बुधान वालो तो मोहम्मद सुभान अल्लाह छा बुधा कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू मुझे फजल मुझी रहमत आवा के जुगाए तो खुश थियो खुशी कयो सुभान हाथे फजल रहमत छा कयो खुश थियो खुशी कयो छो हो खैर या खुशी तहाजी खैर हर खुशी का वधीका यजमऊन जो तहां दुनिया दौलत माल सोन चांदी इक़्तिदार अची वने जो कुछ गॾु कयो था जो तहां के मिले थो पंज कुंडा दुनिया सां भरियो था या सब खुशी घटिया मुझे हबीब जे आमद वाली खुशी खैर हर खुशी का वधीक हाणे हुकुम आहे वाइदो आहे
अल्लाह पाक समझायो है तो खुशी कयो मुझे फज़ल ऐं मुझी रहमत पे। असां जो ईमान आ कुरान भी खुदा जो फज़ल आ बेशक ला रहे कुरान भी खुदा जी रहमत आ पर महीनो सरकार जे आमन जो महीनो आ तशरीफ जो महीनो आ सुभान अल्लाह लौला लमा खलक़तल अफ़लाक जेकॾहिं हीअ ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न रखे हा तो अफ़लाक ही खुदा पैदा न करे हा हिन कायनात जो पैदा हुजण नबी जे मुहाबे आ नबी जे सदके आ छो तो हिन महबूब जे सदके छा मिलियो ईमान मिलियो कुरान मिलियो रमजान मिलियो असा के रहमान मिलियो नबी पाक ना चाहे अल्लाह बसा के न मिले हां रमजान भी न मिले हां सुभान अल्लाह मतलब का नेकी न मिले हां हे जे के कर्म था थिंदा रहन था थिंदा क़यामत ताईं ये सब मदीने वाले सां जमा बेशक अर्जुकुम तो खुदा जो फज़ल खुदा जी रहमत इन्हीं के वजह से कलाम पाक तहां के बुधाईंदो तो जेकॾहिं तहां जे कननि ते इहे आवाज़ पहुचनि त तहां बि उन ते अमल कजो छो त क़ुरान जो हुकुम वाजिब फर्ज़ आहे इन जो इनकार करणु कुफ्र आहे अमल न करणु गुनाह आहे इकरार आहे अमल न आहे गुनाह आहे पर इकरार भी ना है अमल भी ना है तो पंहिंजी क़िस्मत के चई रब जे फज़लो करम सां मुंहिंजो तो ईमान है तो को सुन्नी को खाली ना है जिनके दिलबर जी मोहब्बत ना है बेशक हे करम जेको थे तो सुन्नत जमात जी थे तो सुन्नत समाज सीने में इश्क रसूल जो उजालो बरी रहियो जेको उजालो कब्र में कमींदो जेको उजालो हशर जे मैदान बेशक हाँ कुल बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही मुझे फज़ल मुझे रहमत अवां के जुगाए छा कयो खुशी कयो खुश हाने मसलो फज़ल ऐं रहमत जो आहे वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा मजा हबीब जा जान तो के न हुई जो इल्म तो के न हो असा तो के जाना छो से वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा तो मोहम्मद जे मथा मां खुदा जो अज़ीम फज़ल जाने मदीना वारो साईं खुदा जो फज़ल बाकी रही रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तो हिकड़े मानू लाए ना एक शहर लाए ना एक इलाके ना जाते खुदा जी खुदाइया उते तुम दिलबर जी मुस्तफाइया हजूर साईं तमामी आलम ला रहमत खुदा जो फज़ल भी है खुदा जी रहमत भी है इन खुदा फरमाए तो अवां के जुगाए अवां के घुर्जे तो खुश छो खुशी कयो तो पत्तो पयो तो हे जो को महीनो रब्बुल अव्वल जो अचे तो यो सरकार दी आमन तशरीफ जो महीनो आ हर मोमिन के हक़ आ तो इन महीने में खुशी कन 12 तारीख पंहिंजे घर के श्रृंगारन गिटन के श्रृंगारन ओता कन के श्रृंगारन रस्तन ते गुल छिटन तो सरकार जी आमद आ मलाइकन जो नज़ूल आ सुभान अल्लाह इनी मोहब्बत में सुभान अल्लाह वक्त गुज़रंदो वेंदो वक्त गुज़रंदो वेंदो सज लहंदो वेंदो खुदा पुछंदो मलाइकन को मलाइक फौरन जवाब दींदा अल्लाह पाक तुझे उन कल खजान के मेटे उते खुदा तुझे नेक लिखाए सुभान तो हिया खुशी कुरान पाक में हुकुम साबित अज केतरा बाना रहल अथवा खुदा उनके हिम्मत दे तो इन महीने में इन 12 तारीख ते या अगो अगे पो छो तो कम कारियूं घणा आहिनि पर दुखा कम भी इन महीने में अरमान जड़ी ॻाल्हि आहे कम तो हे कम ही उहो कम जो बिना पुछा जन्नत में नबी जे गुलामन को पुछा न थींदी छो तो उनके दिल में खुटखुटो न है इश्क
जो उलामो दिल में बढ़ी रहियो आहे सुभान अल्लाह इश्क जी लाड दिल में पहुची रही है निस्बत मुझे साईं सां गणजी रही है ते क़यामत में जीअं तू मां सां गॾु आहे मां तो सां गॾु आहियां ईअं सचो गुलाम नबी खां परे नबी दो फल यफरहू खुश थियो खुशी कयो कुरान है ना हुक्म है ना बेशक खुश थियो छो हो खैर मिम्मा यजमऊन जो तहां गॾु कयो था जा मिल्कत तहां धन दौलत सोन चांदी ठाहे ढेर कयो था पिया इहा तहांजी हिक तरफ़ हो खैर हीअ ख़ुशी उन्हनि खां वधीक खैर सुभान अल्लाह हीअ ख़ुशी हर ख़ुशीअ खां वधीक केतिरो बि ख़ुदा तोखे ॾे अता करे तो उन ॼण में ख़ुशि थिए ख़ुशी करे उहा ख़ुशी तुंहिंजी घटि आहे अॼोके ॾियारे 12 तारीख़ रबियुल जी ख़ुशी 1000 मरतबा वधीक अल्लाह पाक तोखे नसीब कंदो क़यामत जे ॾियारे उमेद आहे इन महीने में ख़ुशी करण वारा सरकार सां गॾु हूंदा वधीक ॾुख इहो दिल में आहे ख़ुशी त आहे जो मरहूम हाफ़िज़ साहब जंहिंजी महिनत अॼु तव्हां अखियुनि सां ॾिठी 9 न्याणियूं जिन खे दिसदार मथे ते पाराई 14 रखी हा 14 न्याणियूं ऐं 20 नंढड़ा छोकिरा जी मुंहिंजा साईं 20 ऐं 14 24 घणा छा 34 दिसदारियूं कोई एॾो वॾो शहर न आहे लारकानो न आहे सखर न आहे कराची न आहे कोटा न आहे लाहौर न आहे ये हर हिकिड़ो शहर आहे सुभान अल्लाह असांजो प्यारो दोस्त आशिक़ रसूल जनाब हाफ़िज़ साहब असां जखन जियारो अल्लाह पाक उनके परे करे रखो और उम्मीद क़यामत में ये दिल भर सां गॾु हूंदा आमीन उन्हीं जो फैज़ उन्हीं जो फैज़ उन्हीं जी मेहनत जे निंडा पानियूं फिटाए तरड़े ते वेही तालिबनि खे हक़ जा सबक सेखारे सुभान अल्लाह 34 हाफ़िज़ थिया अॼु शहर में हक़ जो नारो लॻे सुभान शहर वारो तव्हांखे मुबारक लख लख तव्हांखे मुबारक हुजनि अल्लाह पाक औलाद खे नेक कंदो साले कंदो पंहिंजे बाबे जे कम खे संभालींदा संभालियूं वेठा आहिनि खणी वेठा आहिनि कमु कंदा रहनि था दिलि तमामु ख़ुशि आहे इंशा अल्लाह ताला हे घर क़यामत ताईं ख़ुदा खे परतल आहे इन घर में अॼु न हमेशह लाइ क़यामत ताईं ज़िक्र जा नारा क़ुरान जा नारा सलाह जा नारा जारी ऐं साई रहंदा उमेद आहे त हिननि खे को मनो करण वारो न हूंदो ख़ुदा बि हिन खां राज़ी आहे ख़ुदा जो नबी बि हिन खां राज़ी आमीन आमीन हाँ निसारा मत अल्लाह जॾहिं आज ईंदो इन सनक सां अॻिते अचे थी भाकुर पाण को अॻ में अखियुनि में ॻोड़ा रोई ॾींदो रोई भाकुर पाए सुरका भरींदो मां चयो बच्चा एतिरो जज़ो फलो न कर तूं असांखे प्यारो आहे तुंहिंजी मोहबत आहे गुनहगार हाँ कीअं बि आहियां पर सम्झनि त आले रसूल आहे नबी जी आल आहे इन करे तूं ताज़ीम वधीक थो करे पियो अल्लाह पाक तोखां राज़ी रहे पर हिन वक़्तु तव्हां ॿुधी रहिया हो त सुन्नत जमात धड़ाधड़ जी मुंहिंजा साईं वॾो शिर लाहौर में पैदा थिया के काॾे हिकिड़ा अहल बैतनि जा छा चवां मां किन खे सहाबा कराम जी मोहबत अहल बैत में पोइ थिए किन खे अहल बैत जी मोहबत सहाबा कराम खां पोइ थिए न याद रखो सहाबा खां बि इनकार न कर छो त इन्हनि जो उस्ताद मोहम्मद सबक उन्हीं वटि पढ़ाइनि तालीम उन्हीं ॾिनी आहे सेखार उन्हीं आहे शागिर्द जी गिला उस्ताद जी गिला आहे नबी जे सहाबनि जी गिला नबी जी गिला आहे इन करे त जेकॾहिं नबी पाक सचो आहे त उन जा ग़ुलाम बि शागिर्द बि सचा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो करम नृत्य घुरे थी
पियो यार जो पियो यार जो बयान शुरू हुजे दिल ॾाढी ख़ुशि आहे जो तव्हां में का चुरपुर कान्हे ही छा है मालिक जो करम आहे जेको तव्हांजी दिलनि ते पहुची वियो आहे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे गुफ़्तगू कंदे कंदे राति अची वञे उथी न सघंदे सुबुह थी वञे उथी न सघंदे वरी ॿियो ॾींहुं गुज़रे न उथंदे छो त हे पासो आयो हिन वक़्तु निरालो आहे इश्क जो पासो आहे इश्क इश्क आहे इश्क इश्क आहे इश्क उन जाइ ते पहुचाए जाते ॿियो नथो पहुची सघे इश्क हुन सहाबी खे जो मोल बचा नबी पाक अल्लाह जे इरादे सां अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे दुआ सां जीअरा करे ॾेखारिया हुक्म अल्लाह जो हो पहचान वारो मदीने जो साईं हो जो इशारे सां कुम उथो बेइज़्निल्लाह खुदा जे इज़्न सां हुक्म नबी पाक कंदो हुयो त मोल बचा जीअरा थी उथी नबी तके ज़ियारत करे कलमो पढ़े सुभान अल्लाह असां धनकाऊं सुनी जो बच्चो धनको आहे अरे धनको हुआ जिन जो धनार न है ही धनार खां परे आहिनि बेमुश्र जो कुतो बि न हुजे अर रहमान फसअल बिही खबीरा हजार भेरा तो खुदा जी वादानत जो बयान करे कुछ भी ना है ये करे चवे तो खुदा मिले खुदा के सुनानो फसल बही खबीरा कहीं बाखबर कामिल को कुछ तो खुदा तो के मुल सुभान अल्लाह फसल बही खबीरा सब बुजुर्ग लिखन था अमरोटी रहमतुल्लाह हजरत साईं कामिल हा उन्हीं खां बाद सिंधी आलिम नालो छा उबैदुल्लाह सिंधी आयो बुजुर्ग खां पोइ हे ॾचो मुल्क में पहुचो किताब बुजुर्ग जो मां वटि पियो आहे तस्वीर आहे साईं मामन शाह जी वक़्त जा आलिम जेके हज़रत साईं सां गॾु हूंदा उन्हनि जूं तस्वीर आहिनि बुजुर्ग जो नातियूं आहिनि बुजुर्ग जा कलाम आहिनि बुजुर्ग जा बयान लिखियल आहिनि फारसी में अरबी में उर्दू में सिंधी में हिकु नात आहे उन में बुजुर्ग साहिब छा थो चवे त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची या रसूल अल्लाह मुंहिंजूं ज़ारियूं जॾहिं तो वटि पहुचनि आऊं पहुचनि दर्द भरियूं दाहूं पहुचनि त कुर्ब जा कदम भरे हुनखे पका त मुंहिंजूं दाहूं नबी पाक ॿुधे थो इहो हाज़िर ॿुधंदो आहे ग़ाइब न ॿुधंदो आहे नबी अलैहिस्सलाम ख़ुदा पंहिंजी कुदरत सां काइनात लाइ हाज़िर करे छॾियो या अय्युहन नबियो इन्ना अर्सलनाका शाहिदा ए मुंहिंजा महबूब तोखे काइनात लाइ मां हाज़िर शाहिद शहादत खां या मुशाहिदे खां तोखे मुशाहिदे करण वारो करे मोकिलियो हर जाइ ते मुस्तफ़ा हाज़िर आहे हर जाइ ते दीद मदीना वारे साईं जी ख़ुदा जी अता सां पइजी रहे थी अॼु बि मुंहिंजो महबूब तोखे सुञाणे बि थो तुंहिंजा दिलि वारा आवाज़ ॿुधे सुभान अल्लाह बेशक दुआ कयो त क़यामत ॾाढे असांखे मालिक पंहिंजे पिरीअ खां परे रखे तकलीफ़ आहे सख़्त पाबंदी आहे डॉक्टरनि जी त तक़रीर त न कयो पर जेको आम को थींदो आहे इहो बि नॉर्मल हुजे होरा हुजे हो त तव्हांजा फेफड़ कमु छॾे आहे इन्हनि जे बावजूदि हे गुनहगार हले थो हलंदो रहे थो मौत पंहिंजे वक़्त ते ईंदो आहे मुंहिंजी त तमन्ना आहे यार खे यादि कंदे कंदे मौत अचे सलातो सलाम पढ़ंदे पढ़ंदे मौत अचे ख़ुदा जो ज़िक्र कंदे कंदे मौत अचे मौत अचे भली अचे इनकार मौत को न आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर जीअ खे ज़ाइक़ो मौत जो पसंदो हिकु अल्लाह खे पकावा हर शइ फना में ईंदी वरी ख़ुदा जीअरो कंदो क़यामत जे ॾिहाड़े यादि रखो क़यामत जे ॾिहाड़े 50,000 साल जो हिकु ॾिहाड़ो थींदो नफ़्सी नफ़्सी हूंदी हिसाब किताब हूंदो ॾेवट हूंदो हिकु बकरी दुनिया में सिंगन वारी आहे ॿी बकरी ठोड़ी आहे उन सिंगन वारी ठोड़ी खे टकर हुयो हुन दाह कई उते क़यामत ॾिहाड़े हुन बकरी खे सिंग न हा उनखे सिंग थींदा जंहिंखे सिंग हा उहा ठोड़ी थींदी जीअं हिन सिंग हया उहो बि हुनखे सिंग
ते एड़े वक्त में नबी जी आशिक ला यार की हुंदो 4 रकात नमाज का पढ़ बिया उहा बना वधिका अना आशिक ला यारो घट सुभान अल्लाह कहो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहो सुभान अल्लाह मेरा नबी हमारा नबी अमर का नबी हशर का नबी यहाँ का नबी तो वहाँ अने सभई दर्द भरी दाह करे मिठे मालिक के सजो मिठे मालिक के पुकारो रुगो असांजो पाकिस्तान न अल्लाह पाक आलम इस्लाम में निज़ाम मुस्तफ़ा असां के न दुनिया खपे हुकूमत के अर्जा न पैसो खपे न सोनो खपे न चांदी खपे असां के मदीना वाले सांजी मोहब्बत खपे असां के निस्बत खपे के निस्बत नबी सां आहे तो अज ही जन्नत आमीन आमीन हाने सभई दिल जे हुजूर सां अखियूं पंहिंजो बूटे तवज्जो काॾे कयो मदीनो मता को गैर वाक़िफ़ हुजे थोड़ो हिकिड़ो मसलो असांखे सम्झायां थो हिकु जंग जेका शाम जी थी आहे मशहूर जंग आहे जे जंग खे जंग मूता चइबो उन जंग में असांजा साईं शरीक न थिया पंहिंजे ग़ुलामनि खे मोकिलिया जॾहिं उहे ग़ुलाम साईं जा लश्कर इस्लामी महाज़ ते पहुता जंग सुभाणे ते शुरू हुआ उन वक्त मुझे महबूब चंद साहबन सां अचे मस्जिद में बैठा फरमायो तो जंग शुरू हुआ झंडो जंग जो अलम अलम अरे अलम जो अदब रखो तुम्हारो अलम ना अलम जो अदब रखो तो अलम के घटो ॻाल्हाए थो जिन ते पंतन जा नाला है नबी जी आल जा नाला है सहाबा कराम जा नाला है गुंबद खिरा है बैतुल्लाह छटला सुभानअल्लाह रहमती रहमता हाँ कहिड़ो किस्सो ताला हाँ साईं जन करीमन फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी झंडो उन्हीअ जे हथ में हो जंग जो हो शहीद थियो हाणे झंडो जाफर जे हथ में जंग हले थी अरे काथे शाम काथे मदीनो साईं मदीने में वेठा मस्जिद में पंहिंजे ग़ुलामनि सां थोड़े अरसे खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ जाफर लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी वो शहीद थियो आहे हाणे झंडो ख़ालिद बिन वलीद जे हथ में आहे जंग ज़ोर शोर सां हले थी थोड़े वक्त खां बाद फरमायो तव्हां सभिनी खे मुबारक आहे जंग फतिह थी सुभान अल्लाह काथे मदीनतुल मुनव्वर त काथे शाम जे इते दीद पहुचे त मदीना वाले साईं जी पहुचे त हे मैदान भी नबी को परे ना है हर आशिक के नबी पाक ॾिसी रहियो आहे अस्मा व सलात आले मोहब्बती व आरिफुम आले मोहब्बत वारनि जो दरूद असां ॿुधूं बि था त उनखे सुञाणूं बि था आशिकूं तव्हांखे नबी पाक सुञाणे रहियो आहे तो हिन शहर में हिन मैदान में बीह वेही करे सलात साईं ते मोकिले थो मुंहिंजो साईं गुंबद जे खिरा में त हुन दरूद ख़ुदा जो असां ॿुधी रहियो आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जय हे दरूद ॿुधो त क़यामत में तुंहिंजूं दाऊं ॿुधंदो ख़राजूं ॿुधंदो उते पहुचंदो जंहिं जाइ ते ग़ुलाम रोई रहियो आहे जे हथ मथे ते रखंदो पंहिंजे गल लाहींदो त मदीने जो मोर लाहींदो बतूल जो बाबो लाहींदो हसनैन करीम जो नानो लाहींदो आल बैतन जी मोहब्बत रखो अॼु सुनी धड़ाधड़ थी आहिनि के आल बैतन जी गिला कनि था के आल बैतन जी तारीफ़ कनि था यादि रखो ममात अला हुब आल मोहम्मद मात जंहिंखे नबी जी आल जी मोहब्बत आहे इन मोहब्बत में दम ॾिने हुनखे दर्जो शाही ममात अला बुग़्ज़ बुध मुल्लू हेॾे ख़्याल कर ममात अला बुग़्ज़ आल मोहम्मद मात काफ़रा जिनखे नबी जी आल जो बुग़्ज़ आहे इन बुग़्ज़ में मौत आयो हुनजो मौत न आहे हुनजो मौत कुफ़र ते
कलमो नसीब थींदो त मुस्तफा जा आशिक़ान खे सलातो सलाम पाण वारनि खे थींदो ख़ुदा जो ज़िक्र करण वारनि खे थींदो तव्हांखे मुबारक आहे तव्हां अहल बैतनि जा प्यारा हो अहल बैतनि जा आशिक़ हो ममात अला हुब आल मुहम्मद अला हुब आल मुहम्मद जंहिंजो मौत नबी जी आल जे मोहब्बत में आयो हाँ जेके खिलाफ़नि जिनखे बुग़्ज़ आहे नबी जी आल ॾांहुं पोइ इहे छा मात इन जो मौत कुफर थिया कलम त दोस्तो सवा दिलबर जे चाढ़ो न आहे ॿियो सहारो न आहे जे सहारो आहे त मदीने जो मोर अम्मा ख़ातून जे शान ते एतिराज़ हली रहिया आहिनि लाहौर में जेको हाणे प्रोग्राम थी गुज़रियो अम्मा ख़ातून उहा हस्ती आहे जो पोएं वक़्त में सरकार पंहिंजी नानी खे घुराई सही सां जॾहिं बाबा वटि आई आहे त बाबा जे क़दमनि खे फरमाया त नानी तोखे मां घुरायो आहे मां अलाह ॾे वञी रहियो आहियां मुंहिंजी मोकिलाणी आहे चंद वसियतूं तोखे कयां पर ख़ासि वसियत इहा आहे त मुंहिंजी गुनहगार उम्मत जी हर वक्त हर नमाज में हर दुआ में मुंहिंजी उम्मत खे यादि कजे सरकार पर्दे में अची आहे अम्मा साईं पानी न धारी अली फरमाए थो दर ते का खादिमानी रखूं तू अकेली आहे त पान अखियुनि में पाणी आणे फरमाए थी अली मूंखे ॿीहर न चओ मां बाबे जो मर्ज़ी पाण खादिमानी आहियां मां ख़िदमत कयां बाबे मूंखे पारत कई आहे उहा हालत हुई जो 8 महीना अम्मा जेका दुनिया में रही आहे त 8 महीननि में जेके बि राति आहिनि अम्मा निंड न कई आहे माण्हू आराम आहिनि अम्मा जाॻंदी रहे थी हथ मथे आहिनि अखियुनि मां ॻोढ़ा करंदा रहनि था उम्मत लाइ अर्ज़ु आहे ओ मुंहिंजा अलाह बाबे जी गुनहगार उम्मत जी पार थी हिन बंदे जी पार थी हिन पाड़े वारे जी पार थी सुभान अल्लाह इहो पार तूं कंदे कंदे सुबुह जी अज़ान थी थिए अम्मा सां उन वज़ो सां सुबुह जी नमाज़ पढ़े थी त 8 महीना पूरा अम्मा साईं रोई रोई मिठे मालिक खे उम्मत लाइ अर्ज़ु कयो ख़ुदा जो कसम असां सुन्नी धड़का हूं धड़को उहो आहे जंहिं दामन मुस्तफा जी छॾी उमेद आहे क़यामत में तुंहिंजो हथ हूंदो क़यामत जे ॾियारे नबी जी तुंहिंजी हथ में दामन आमीन सुभान अल्लाह ही अल्लाह जी मेहरबानी सुन्नत जमात जे मथां है यादि रखो ओ मज़ाक करण वारा अज ताईं मां इहा दवा नन्ही आहे हिन शहर में हिकु टिट ॾेई रहिया आहिनि माण्हू उनखे चैलेंज आहे मुंहिंजी अचो हिन मैदान ते अचो हिते अचे बीहो हिते अचे बीहो हिते बाहि जो मच ॿारियो तूं बि घेरो फ़क़ीर बि घुरे या मुंहिंजे पुट खे घेरियो या कंहिं बि सईद खे घेरियो कंहिं बि आलिम खे घेरियो जंहिंखे बाहि विझे उमेद आहे इश्क वारनि जे ॾाढो बाहि न ईंदी अरे बाहि उन्हनि खे खारींदी जिनके सीने में बुग़्ज़ जी बाहि आहे बुग़्ज़ जी बाहि आहे तुंहिंजे सीने में इश्क जी चिंगार तुंहिंजे सीने में उजालो यार जो हली नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन मुझे चैलेंज थी बियो दफ़ो हिन मैदान ते हिनखे मां परे कयां थो हिते पलाल खणी विझूं था ॿिनि पलाल जेके ॿाहिरि ॾियूं था सैयदनि मां जंहिं बि सैयद खे आलमनि मां जंहिं बि आलम खे तुंहिंजी दिलि घुरे बाहि में घेर हेॾो तूं घेर हेॾो हो घेरे ख़बर पए त हक़ काथे आहे जाल हक़ वज़हकल बातिल इन्नल बातिल कान ज़हुका हक़ ईंदो बातिल भॼंदो बातिल जो कमु भॼण बेशक बेशक है ताकत दिखाओ अपने पीर को बुलाओ हम अपने पीर को बुलाता हूँ अरे मेरा पीर तो मुस्तफा का आशिक है का परवाना था उसकी नात आपने सुनी ना जे तू चाही आहद को मिलना आमद नाम पकेंदी लिठा जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी अल्लाह वारन जा कम यही है हे तम सूजी दरगाह मशहूर उन जो मुतवली नौजवान वाहे वाहे दुआ को या दरगाह क़यामत शाद आमीन
आमीन दिल तमाम खुश है अल्लाह जे करम से ओ सागो रंगा ओ सागो ढंगा जिक्र जा नारा लगदा रहन था ताजुद मानू पढ़न था घर में नमाज आ 5 वक्त ये अल्लाह जी मेहरबानी इंशाअल्लाह सुन्नत जमात जी का दरगाह खाली न हो शक खाली उहा है जिन जी दिल इश्क को खाली या जिन जी दिल में इश्क जो उजालो आ वो भरपूर है राम सा शाद है राम सा आबाद है रब्बना व तकब्बल आमीन आए ताकत जवाब दे मुल्ला ओ मुल्लू थोड़ा दे ख्याल कर मां कोरी ना है मां मोची ना है मां चांजो ना है मां मक्सी ना है मां मोहम्मद जी आले नबी अली जोला कवरी बचला निकल तो ए पासो खाली क्यों इते बाह जो मच बाजो कहीं में सैयद के बाह खावठी तुम भी कर वो सैयद भी घरे या को आलम या को दरगाह वालो नौजवान निगरो घरे देखे बाह सारे वो नकत ना हकते देखे अल्लाह बचाए वो हकते जान त जाना पर आशिक जे लट्टे के भी तो बेशक आशिक जे लट्टे के ही तो न दो तुझी अगई दिल असद में जली रही है तू अगई गुनाहन में बाह बने बैठो है सरकार जी दामन छड़े कुछ गालियों करे मान के हेडे हो जे करे तो अरे मोमिनो अल्लाह हिक्का अल्लाह वाहिदा अल्लाह कुल शैन कदीरा अल्लाह खालिक कुल शैना हर शे के खुदा पैदा करा खुदा जो को मट सानी कोने को केर खुदा सा नबी के शरीक करे तो नबी खुदा जो बंदो खुदा जो बंदो पानो खुदा जो ही नबी दे मथा कर्मा है जे के मौइज़ात कमालात मुझे साईं दिखाया क़यामत कर्म थींदा रहंदा ये सब खुदा जी अता है जो खुदा जी अता है तो शिरक ना है काब गाल मुझे दिल पर जी जाती ना है जो आहे अता है मौइज़ात कमालात बरकत में बरकत में कर थोड़े में घणो घणे में थोड़ो सुभान अल्लाह ये सब मुझे खुदा जी अता है ये अता है तो शिरक ना है ये जमात शिरक को पाक ये तौहीद है तहन जमात में है सवा इश्क नबी जे खुदा मिली न थो सके वमन युते रसूल फकत अता अल्लाह जय मुझे रसूल जी ताबेदारी कई उन अल्लाह जी ताबेदारी कई हजार बेरा अल्लाह का याद करे बगैर महबूबन जे नालो न वठे इन्हीं पासे न लड़े तो इताअत कबूल ना है कबूल तने है यानी मुस्तफा जी गुलामी कबूल जो सुभान अल्लाह दोस्तों शाबाश हाने नमाज तकलीफ ॾाढी आहे अहिड़ा जो कुझु ॿियो हुयो न उन पासे हलियासीं 2-3 कलाक गुज़र मोहब्बत जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं त आहिनि जो एॾा आशिक़ थी गुज़रिया जो करीमन खां पल परे न वेंदा हिकु असहाबी सैयदना अब्दुल्लाह जी मुंहिंजा साईं सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह एतिरो त करीमन जे करम में वेझो जो घड़ी परे नबी को न थींदो जंहिं वक्त साईं पर्दे में आया हे घर में न मोटी आयो खबर पस हजूर तो पर्दे में अची चुको है दाह करे किरी रोए थो आह बुका गिरो बारहिंदे रोईंदे वक्त गुजरी उठी बैठे हथ तो खाए मथे मुझा मौला महबूब पर्दे में अचियो मां गुनहगार हाणे काॾे वञा मुंहिंजो अर्ज़ आहे त मूंखे नाबीन कर हिन जो अर्ज़ कर अखियूं ख़तम मानू अचे मिलिया अब्दुल्ला है छा कई अखिन जड़ी का नेमत आई कान का खुदा कर करे अखियूं पंहिंजूं विझाए वेठो आहे या अदा है अखियूं सरकार जे दीदार लाइ अज साईं पर्दे में अची वियो आहे ॿिन खे ॾिसी मां छा कयां ये मोहब्बत है प्यार है निस्बत है जो घड़ी बंद नबी को बने दुआ कयो अल्लाह पाक या ताकत हर मोमिन खे अता करी क़यामत जे हाणे असां के पंहिंजे पीढ़ीअ खां पर न कर आमीन असां जो सुन्नत जमात जो टोलो क़यामत जे हाणे पंहिंजे टोले सां गॾु आमीन दोस्तों
वक्त घणो गुज़री वियो आहे, 2:30 थी विया आहिनि। भली कुझु मुक़ररु हुजे 3 बजे नमाज़ पढ़ो। हाजी मसीह मां दुआ घुरां थो, हिकिड़े वॾे तकलीफ़ में मां ॻाल्हायो आहे। मां दवाऊं खाई सुई कराए पोइ वेठो आहे। हे उहा ताक़त आहे जो 50 माण्हुनि जी ताक़त हिकु तरफ़। हीअ सुई अञा वधीक आहे, तॾहिं बि को असरु कोन पियो आहे। जेका तकलीफ़ आहे सा आहे, थी रही आहे। पोइ बि रब जे फज़ल सां, मालिकनि जे पाक नज़र करम वारी सां हिन गुनहगार 1.25 कलाक 1.5 कलाक तव्हांजे आॾो हक़ ऐं सच जो बयानु कयो, हक़ ऐं सच जो कलमो तव्हांजे आॾो पेश कयो आहे। रब करीम मुंहिंजा ॿुधाइण अव्हांजा ॿुधण क़बूल दिलि जे दर्द सां मोहबत सां पंहिंजा चङा चङा ख़्याल मिठे मालिक जे आॾो रखी। ख़ुदा त हाज़िर रहंदो आहे, हू त हाज़िर आहे, हिते बि हाज़िर आहे, क़बर में हाज़िर आहे, हशर में हाज़िर आहे। हू मालिक आहे, अल्लाह ख़ालिक़ु कुल शैइन, हर शइ खे 18,000 मख़लूक आहे। मख़लूक जो जिन्सूं 18,000 आहिनि। हिकिड़ी किवली थी अचे त पदम अरब, अञा बि थोरा, अञा किवलियूं घणियूं। हिकिड़ी किवली एतिरे क़दुरु अंदाज़ो लॻाए न सघूं ॿी मख़लूक काथे। 18,000 मख़लूक जो जिन्स आहिनि। अल्लाह ख़ालिक़ु कुल शैइन, हर शइ खे अल्लाह, हर शइ खे अल्लाह ख़ालिक़ आहे। उन अल्लाह जे आॾो पंहिंजे दिलि जी नेक उमेदा रखी, दर्द भरी दाह कर, उमेदा दाह करणु तुंहिंजो कमु, बख़्शण मिठे माल दाह करणु तुंहिंजो कमु, तुंहिंजो नेक दुआऊं नेक इरादा क़बूल करणु मिठे मालिक जो कमु। उन खां बाद हिकु मां दावत अव्हांखे क़बूल कंदव? क़बूल। मां सम्झां थो दिलि में खुटखुटो पैदा थियो, साईं ज़रूरु चंदो कराईंदो। अरे मुला चंदो त तूं चंदे जे पोयों आहे, असां नबी जे पोयों आहियूं। तूं नोट जे पोयों आहे, असां अरबी घोट जे पोयों। असांखे चंदे जी कहिड़ी परवाह आहे? जिन जो नबी हिकु उन लाइ सभु बेशक कोशिश कयो। अर्ज़ इहो आहे, जेकॾहिं क़बूल कयो त मां चवां क़बूल, तव्हांजी भलाई आहे। हे उहो अर्ज़ आहे जो इन खे क़बूल करणु तुंहिंजो कमु, इन ते क़दम रखी ॼमी बीहणु तुंहिंजो कमु, अॻियां पोयां सभु गुनाह बख़्शण मिठे मालिक जो। आमीन। अस्सलात मेराजुल मोमिनीन, मोमिन लाइ निमाज़ मेराज आहे। जीअं मदीने वारे साईं दीदार मिठे मालिक जो कयो। बाद चवनि था बंदा त थोरो वक़्तु साईं दीदार कयो, न 30 साल मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत। हे मुंहिंजो घर आहे, ही मिंबर आहे, हे विच जेको सारो आहे रियाज़ुल जन्नत आहे। पर किताब लिखनि था पिया त नबी जो इहो घर न आहे, इहो अम्मा आशा सिद्दीक़ा जो घर आहे। हज़ूर उन घर में क़याम फरमाए, उते पर्दे में आया आहिनि। नबी जो घर मक्कतुल मुकर्रम में आहे, अब्दुल्लाह जी मक्कत उते आहे। त उन मके खां वठी उन घर खां वठी वेंदे मदीने ताईं सारो रियाज़ुल जन्नत आहे। सुभान अल्लाह। इहो करम मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत। ही घर मुंहिंजो ऐं ही मिंबर रियाज़ुल जन्नत आहे, जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। इहो कंहिंखे मिलंदो? कंहिंखे मिलंदो? महबूब जे गुलामनि आहे यार, महबूब जे गुलामनि। चओ हदीस, महबूब जे गुलामनि खे मिलंदो। हदीस आहे जंहिंखे नबी जी मोहबत हदीस पाक न कब कबर में तहां तसल्ला कयो
तहां किताब सियासत जा ख़ास मुस्लिम शरीफ जा ॻोल्हे ॾिसो जे उन्हनि में इहा हदीस मुबारक न हुजे त मां तव्हांजो जवाबदार आहियां। अस्माउ सलात अहले मोहब्बती, अहले मोहब्बत वारनि जो दरूद सलात ॿुधूं था वो आरिफ़ुम उनखे सुञाणूं था। इन ज़ात जो आहे, इन शक्ल जो आहे, इन शबाल जो आहे, हे घर आहे, हे शहर आहे, हे दर आहे, सभु कुझु नबी साईं ॿुधाए सघे थो पियो। ही सभु नबी जे मथां अल्लाह जी अता, ही सभु नबी जे मथां ख़ुदा जी अता आहे। दुआ कयो असांजी निस्बत सरकार सां क़ाइम रहे, सरकार सां क़ाइम रहे। हे हिकु असांजे लाइ वसीलो आहे, वसीलो वॾी नेमत आहे, वॾी गनीमत आहे। वसीले लाइ केतिरियूं रवायतूं साबित आहिनि, साहबनि करामनि खां, ताबईन खां, तबो ताबईन खां, हज़रात मुतक़द्दिमीन जेके कामिल औलिया थी गुज़रिया उन खां वसीलो साबित आहे। सुन्नत आहे कामिलनि जी जेका हलंदी अचे थी, हलंदी अचे थी, हलंदी अचे थी पई। अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी क़बूल रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना। दोस्तों मां दुआ घुरां थो, हाओ कयो न कयो, कबूल कबूल मुंहिंजो अर्ज़ कबूल, जिन खे कबूल आहे त हथ खण। अर्ज़ इहो आहे त अॼोकी नमाज़ हिन फ़क़ीर सां गॾु अॻिते ख़ुदा तोखे तौफ़ीक़ ॾे, तौफ़ीक़ ॾे, तौफ़ीक़ ॾे। अॻिते लाइ दुआ आहे त ख़ुदा तोखे नमाज़ क़ज़ा न कराए, पर अॼोके वक़्त लाइ तोखे ताक़ीद आहे, दस्त बस तव्हांखे मुंहिंजो अर्ज़ु आहे त अॼोकी नमाज़ फ़क़ीर सां गॾिजी पढ़ो। जिन खे हीअ ॻाल्हि वणी ऐं मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कयूं त हथ मथे खणो। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, जज़ाकल्लाह। रब्बना आमीन तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब आमीन। हर को पंहिंजे पंहिंजे मक़सद आमीन करे। सभिनी लाइ जहमत हो जेके बीमार आहिनि शफ़ा से आमीन। सरदार मोहम्मद कना बीमार आमीन। कादिर हाजा आमीन। या मुक़द्दिर अबवाब व या मुसब्बिब असबाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बी अल्लाह निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदका लिशर्र मा इंदना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक। अल्लाहुम्मा इग़फिर लना, अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत व रहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह वला तुहासिबना यौमल क़ियामह ला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर, इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। या हय्य या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलातो या हबीब अल्लाह। अल्लाहु अकबर।